नज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार ऐं यहाँ बिशारत सुंदो ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्रो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस। लाहौर हाई कोर्ट गवर्नर पंजाब के सुभाणे राति 12 वॻे ताईं नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खां पाण या नुमाइंदे ज़रिए हलफ़ वठण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त 25 ॾींहंनि खां पंजाब सूबो वॾे वज़ीर खां सवाइ हली रहियो आहे। आइन तहत सदर पाकिस्तान ऐं गवर्नर पंजाब पंहिंजे हलफ़ जी पासदारी जा पाबंद आहिनि। गवर्नर पाबंद आहे त हू कानून मुताबिक़ हलफ़ वठे। अदालत जो हुकुम बिना देर गवर्नर पंजाब ॾांहुं उमाणियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी काबीना में वाद पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु परॾेही वज़ारत जो हलफ़ खणंदो। ऐवान सदर में थींदड़ तक़रीब में सदर आरिफ अलवी बिलावल भुट्टो खे हलफ़ खणाईंदो। हलफ़ बरदारी तक़रीब में शहबाज शरीफ़, आसिफ अली ज़रदारी ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा। लाहौर जी अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जूं पूरी ज़मानत में अरिड़हं मई ताईं वाद करे छॾी। अदालत ईंदड़ ॿुधणी खे दलीलनि ऐं फ़र्द जुर्म सां मशरूत करे छॾियो। नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी बिजली ₹2.86 फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली जी क़ीमत में इज़ाफ़ो मार्च जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कयो वियो। इज़ाफ़े सां बिजली वापेदारनि ते 28 अरब 90 करोड़ रुपयनि खां वधीक जो भार पवंदो। एडिशनल IG गुलाम नबी मेमण चयो आहे त कराची यूनिवर्सिटी में आपघाती बम धमाको कंदड़ औरत जी सुञाणप थी वई आहे। हूअ यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी ऐं हॉस्टल में ई रहंदी हुई। CCTV फुटेजिस में औरत मुतमिन नज़र अची रही आहे। यूनिवर्सिटी में संदसि तइलीमी रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। CCTV सबूतनि मां वधीक हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि थियूं। इम्कानी तौरु औरत खे धमाकेदार मवाद यूनिवर्सिटी में फ़राहम कयो वियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाल्ला चयो आहे त कराची यूनिवर्सिटी ते हमले जी दहशतगर्दनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी। पाक चीन दोस्ती ते हमिलो थियो आहे। दहशतगर्दनि जी जांच बाबति अज़ीम दोस्त चीन खे मुकमल आगाह करे रहिया आहियूं। दहशतगर्दनि खे कानून जे कटियारे में आणण लाइ वफ़ाक़ी हुकूमत भरपूर सहकार कंदी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में तहरीक इंसाफ़ ख़िलाफ़ फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त PTI, नून लीग ऐं पीपल्स पार्टी ख़िलाफ़ परॾेही फंडिंग जा केस गॾु हली रहिया आहिनि। कंहिं पार्टी जे केस में का बि देरि न थी रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। काबीना इजलास में 4 नुकाती एजेंडा मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी। मुल्क में अमन अमान जी सूरतहाल ते बि काबीना खे आगाह कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि डीज़ल बहरान बाबति इजलास। पेट्रोलियम ऐं ओगरा जे अमलदारनि जी इजलास में शिरकत। शहबाज शरीफ़ डीज़ल जी फ़राहमी ते अहम हिदायतूं जारी कंदो। ओबावड़ो वेझो ॻोठ छतोड्रहो में घर मां चोरी करण ते मुज़ाहिमत करण दौरान फायरिंग में हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। चोरनि जी फायरिंग में घर धणी मोहम्मद आसिम जट मारिजी वियो। मोहम्मद इक़बाल आराई ज़ख़्मी थियो। मीरपुर माथिले भरिसां रावती पुलिस जो अनोखो पुलिस मुक़ाबिलो। मुग़वी बाज़ियाब, धाड़ेल फ़रार। पुलिस 6 ॾींहं अॻु अगवा थियल यूनिवर्सिटी जे शागिर्द अताउल्ला खे धाड़ेलनि सां मुक़ाबिलो करे बाज़ियाब करायो। पुलिस जो चवणु आहे त अताउल्ला भुट्टो खे धाड़ेलनि रावती वारे इलाइक़े मां अगवा कयो हो। सांगड़ में नवाबशाह रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फ़ौत, 4 ॼणा ज़ख़्मी। फ़ौती जी सुञाणप शरीफ़ जतोई तौर थी ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। दादू में 2 धार रोड हादसनि में औरत ऐं 2 ॿार ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल।
ऐं मिठी शहर में पीअण जे पाणी जी फ़राहमी गुज़िरियल 3 महीननि खां मद शहरी सरापा एहतिजाज शहरी मिठे पाणी लाइ बाईपास ते नेणीसर चेक पोस्ट वटि एहतिजाजी धरणो हणी वेही रहिया। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल, गाॾियुनि जूं कतारूं लॻी पयूं।